लगे तुमके जी उस्ताद छा थो वॼाई पियो? उस्ताद कोठे वारी टंग 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 कोठे वारी टंग कुते जी टंग आहे? हाँ उस्ताद मुंहिंजो मक़सदु आहे त मुर्तो आहे मुर्तो मुतो मुतो ओयो ओयो मुर्तो मुर्तो शरनार ओयो शरणा इज़त सां नालो वठंदो त केस न कनई केरु उस्ताद जिन जी शइ आहे। हाँ बस बस समझी आयो सुवाल शुरू। जी जी उस्ताद शुरू शुरू हा थोरो वॼा वॼा। इहो कज़े वारा कलाम न वॼा को ख़ुशी वारो वॼा। उस्ताद असां हाणे ख़ुशी अचे कोन थी कज़ियो 24 कलाक तेल 250 रुपया लीटर खाइण वारो तेल 600-700 रुपया लीटर खंड 100 रुपया किलो ऐं अटो 70 रुपया किलो भिंडी चवंदा अॼुकल्ह 2050 में 1.5 लख रुपया खपंदी उस्ताद। पोइ ॿुधा ख़ुशी किथां अचे 12 महीना असांजो कज़ियो ई कज़ियो आहे। धमो पुट ही उस्ताद अॼुकल्ह जे ॿारनि जी नज़र कमज़ोर छो थी बी आहे? उस्ताद अॼुकल्ह जा ॿार हर शइ खे चिताए था ॾिसनि वस हले त हथ लाहे था ॾिसनि। धमो पुट जी उस्ताद शादी में दूल्ह छो वॼंदो आहे? शादी में दूल्ह हिन लाइ वॼंदो आहे त भॼी वञ चटणी जा पुट मतां हिते न मारिजी पवई। धमो पुट जी उस्ताद अॼुकल्ह बिजली किथे बि वक़्तु गुज़ारे। उस्ताद अॼुकल्ह वॾेरनि जी ताक़त वक़्त थी गुज़ारे ऐं ख़ैर सां भंग बटारी जे पोयां आहे उहा ऐं ग़रीबनि जे वस खां चढ़ी वई आहे। धमो पुट जी उस्ताद गॾु कुश्ती छो हलंदो आहे? उस्ताद अॼुकल्ह माहौल ख़राबु आहे ऐं गॾा खे बि ख़बर आहे त मतां को बिछनी पोयां हरकत करे वञे ऐं जेको उन बचाव लाइ पंहिंजो ॿ फायर करे थो विझे ऐं तॾहिं फ़क़ीर जी इज़त बची थी वञे। धमो पुट जी उस्ताद यादगार वाक़ियो ॿुधां। हाणे उस्ताद ॻाल्हि न पुछा कर फटनि ते लूणु न विझ असांजे पर उस्ताद चवीं थो त ॿुध भला हाणे असांजे ॾुखनि जी दास्तान। ॿुध उस्ताद ॿुधां हिकिड़े ॾींहुं बाबे जी तबियत ख़राब हुई पाड़े में कज़ियो थी पियो ऐं बाबे चयो पुट मां वञी नथो सघां हीअं कर तूं वञ ताज़ियत करे आ उन्हनि जी। मां चयो बाबा हुकुम कर असां तुंहिंजी ॻाल्हि अखियुनि ते मां खणी हा कई। पोइ बाबे चयो पुट मरहूम जी जेकी आहे नेकी कजां वञी ऐं ताज़ियत सुठी तरह करे अचिजां। मां चयो जी बाबा हुकुम आहे तुंहिंजो हिमल ई वञांसि थो। पोइ उस्ताद ताज़ियत करणु वियुसि त हुते नेकी पियो कयां। मां चयो छा भलो माण्हू हल उहे बि ज़माना हा जेको असां ॿई गॾिजी हथ में हथ विझी मेलनि ते घुमंदा हुआसीं हिक ॿिए खे मिठाइयूं खाराईंदा हुआसीं। मुंहिंजे वात में विझे केॾीमहिल मां उनजे वात में विझां उस्ताद मज़ा ई मज़ा हा ऐं अहिड़ियूं मां उन जूं नेकियूं पियो कयां। मां चयो बा हथ हथ में विझी सॼे मेले में घुमंदा हुआसीं एसी ताईं त उस्ताद खदड़नि जा डांस बि ॾिठासीं गॾिजी। हल छा ज़माना हा। ऐं जे अगरि मेले ते राति थी पवंदी हुई त गॾु वरी सुम्हंदा बि हुआसीं भाकुर में भाकुर विझी
हाँ मेरे सजना नेड़े लग जा ठा करके अहिड़ा कलाम ॻाईंदा हुआसीं उस्ताद पोइ जेको थियो पोइ उस्ताद जेकी उन्हनि मूंसां अहिड़ी तारीख़ छॾाई अहिड़ो कुटको ॾिनऊं जो मां बुझ थी वियुसि उस्ताद पासे मां मुंडी कढी चयोमांसि त छा थियो आहे मूंखे ॿुधायो साईं मां त नेकी कई त मरहूम जी परियां अमरा बीठो हो चई निभागा चई त ॾे हाल वाल तोसां मेले ते घुमंदो हो हथ में हूंदो हो मिठाइयूं हिक ॿिए खे खाराईंदा हो ऐं वरी गॾु सुम्हंदा हो मां चयो हा भाउ हा उस्ताद पोइ त अची कुटको सवायो कढूं पुछाई मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे चई निभागा मुड़ुस न मूं आहे मुंहिंजी ज़ाल मुई आहे मां चयो हल रे चङाई ॻिची में मां चयो मां त हुनजी नेकी कई तोबा कया मॼगा पोइ नेकी करण माण्हुनि जी नेकी न कबी अलाह जी नेकी कबी सम्झी वियासीं तोबा ज़ारी माण्हुनि जी नेकी कईसीं अलाह जी कंदासीं माण्हुनि जी न कंदासीं उस्ताद इहा आख़िरी दास्तान Subscribe to my channel. And also press this bell icon.